नाज़रीन, इन वक्त असां मौजूद हूं शाही बाज़ार में ईद जे ख़रीदारी जे सिलसिले में। ईद जो ख़रीदारी कीअं थिए थो, अचो त हिते जेके मौजूद जेके ग्राहक आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेके दुकानदार आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधीक उन्हनि जो छा चवणु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां पाण ई ॾिसो था बेटा, सॼो बाज़ार ख़ाली लॻो पियो आहे। दुकान ते बीठा आहियूं जाते, इहो बि ख़ाली लॻी पई आहे। एॾी महांगाई थी वई आहे। सभ सां पहिरियों त इहो हुकूमत खे सोचणो आहे त पहिरियों जेका रोज़गार हुआ हिन जे लाइ हर शइ महांगी करे छॾी हुई। न गोश्त, न सब्जी, न फ्रूट, केर बि न खाए सघो सॼे रमज़ान में। हाणे तव्हां ॾिसो त कपिड़नि ते ईद आई आहे, छा ख़रीदारी माण्हू करे। कपिड़े जी ताक़त ई न आहे वठण जी, दुकान ख़ाली लॻी पई, न जूती वठनि था न कपिड़ा वठनि था। हुकूमत सां इहो रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे सस्ताई करो, ख़ुदा रा सस्ताई करो। छो त हिते बारिश जा मारा जेका वेठा आहिनि, झोपड़ियुनि में वेठा आहिनि, हुननि खे बि कुझु ॿ पैसे वारा जेका आहिनि मदद करण वारा उहो बि ॾेई सघनि उन्हनि खे, ताकी हुननि जी बि ईद थिए। हाल ॾिसो था, महांगाई घणो आहे, बेरोज़गारी बि आहे, महांगाई आहे। वरी बचण जो बि पूरो करिणो आहे। जेको सिस्टम हले थो, ॿार बि अंगल करनि था। वरी जेको आहे त अॻे खां ट्रिपल महांगो आहे। अॻे 2 सूट वठंदा त हाणे हिकिड़ो वठूं था, चप्पल 2 वठंदा त हिकिड़ो वठूं था, पाण नथा वठूं, नंढे ॿारनि खे वठी ॾियूं था। मुल्क जा हालात आहिनि असांजूं जेके गवर्नमेंट आहे गुज़िरियल 2018 खां पोइ असांखे जेके मथे में लॻियूं आहिनि, उन्हनि गवर्नमेंटनि जे करे अवाम सफ़ा असली परेशान थी वियो आहे। हाणे मथे जेको आहे गवर्नमेंट खे बचाइण जे लाइ हर को बस जहिड़ो करे थो, हेठि अवाम जो कंहिंखे बि ख़्यालु न आहे। हेठि एतिरी महांगाई थी वई आहे, एतिरी महांगाई थी वई आहे जेका हाणे हे रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो आहे, जेको आहे ख़ुशी वारी ईद आहे असांजी। उहा ईद माना जेको आहे मां सम्झां थो त 60% खां वधीक माण्हू जेको आहे न कंदो। छो जो हिते जेका बि शइ वठणु अचे उनजो टीण ते रेट आहे। जेका शइ 1000 रुपए जी मिलंदी उहा हिन टाइम 3000 रुपए जी मिले थी। हाणे हिते असां बाज़ार ख़रीदारी करणु आया आहियूं, जंहिं शइ जा अघु पुछा कयूं था, अघु ॿीणा टीणा थी विया आहिनि। का बि शइ सम्झ में नथी अचे त वठूं छा। ईद करणु ॾुखी थी वई आहे ॾाढी, सिर्फ़ु असांजी नाअहल हुक्मराननि जे करे। तमामु फ़र्क़ु अची चुको आहे। जेके गुज़िरियल साल गुज़री चुका आहिनि उन्हनि जे बनस्बत हिन साल ख़रीदारी तमामु घटि आहे ऐं ग्राहक बि रेटनि ते ॾाढो परेशान आहे। महांगाई एतिरी थी वई आहे जो ग्राहक अफोर्ड नथो करे सघे। अगरि ॾींहं में 50 ग्राहक अचे थो त 35 ग्राहक मोटी था वञनि रेटनि जे चकरनि जे करे। को 10-15 मजबूरी वठी था वञनि। महांगाई जे करे फ़र्क़ु अची वियो कारोबार में तमामु। जेके कारोबार अॻे हुया उहे कारोबार हिन वक़्तु कोन रहिया आहिनि। वॾो फ़र्क़ु थी चुको आहे। पोइ ईद में और हिन ईद में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। जेको कस्टमर अचे थो उहो वधि में वधि जेके ज़्यादा शॉपिंग कंदा उहो हिन दफ़े एतिरी शॉपिंग थिए थी 1 जोड़ो या 2 जोड़ो वठण जे लाइ हज़ूर आहिनि। हिन दफ़े असां हाणे वेठा आहियूं 12 थी विया आहिनि, 12:30, अञा ताईं कोई हिकु कस्टमर आयो आहे न। दुकानदार बि असां ईअं वेठा आहियूं, कस्टमर बि परेशान आहिनि। दुकानदार त परेशान आहिनि ई आहिनि, कस्टमर असांखां वधीक परेशान आहिनि। एतिरी महांगाई आहे जो गवर्नमेंट जेका वाइदा करे आई उन वाइदनि ते न अवाम खे सुख आहे न कंहिं ताजिर खे सुख आहे। असां गवर्नमेंट खे इहो ई चवंदासीं त पंहिंजे वाइदनि ते क़ाइमु रहनि, अवाम खे रिलीफ मिलियो वञे बहितर आहे। हिते मौजूद जेके ख़रीदार हुया हुननि सां बि ॻाल्हि ॿोल कयोसीं ऐं हिते जेको दुकानदार हुया दुकानदारनि सां बि ॻाल्हि ॿोल कयोसीं। हुननि जो वधीक इहो चवणो हो जेको महांगाई जे करे जेको असांजो जेको ग्राहकी आहे उहो ग्राहकी नथो थिए। जेके ग्राहक अचनि था उन्हनि सां असांजो मुंहमारी बि थिए थो ऐं ख़रीदारी बि नथो थिए। कैमरामैन राशिद बलोच सां गॾु हज़ूर भाई मोगरी, धरती TV न्यूज़, जैकबाबाद।